भेण करमपुर लगो नापरकोट थाने जे गोठ पलवान बिरानी रवासी निजामुद्दीन चाचड़ संदस घरवारी मुस्मात ससुई खातूं पंहिंजी चाचड़ बिरादरी जे माण्हुनि ऐं चाकर पुट मारूफ चाचड़ पुनल पुट मारूफ अला वरायो पुट मारूफ अला वसायो पुट चाकर ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाईंदे मीडिया अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त ॼाणायल माण्हू असांजो संग फुरियूं वेठा आहिनि। जंहिं वाक़े जो फ़ैसिलो असीं करमपुर में वारियोसीं। उन्हनि चाचड़ बिरादरी जे चङे मुड़ुस पप्पू खान चाचड़ वटि फ़ैसिलो वारियो। असीं ॿ भेरा फ़ैसिले लाइ पप्पू खान चाचड़ वटि वियासीं, उहा धुर फ़ैसिले लाइ न आई। हाणे असां फ़ैसिलो करमपुर में करणु चाहियूं था। मुज़ाहिरीन चयो त तपेदार अब्दुल हकीम चाचड़ जेको बासर आहे असांखे जेको आहे त घोटकी में कूड़े केसनि में ॿधाइण ऐं फासाइणु चाहे थो। हुननि चयो त वस वारा असांजे वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कनि। नसका जी घरवारी जोरी भार मजा मां भेण आउंदी पुनल चाकर वसायो अला वराए मुंहिंजी जोरी खणी वञी त कोरट में विधी त न वञी ऐं ॿ दफ़ा रखियो फ़ैसिलो पप्पू खान वटि हकीम जी धुर खणी हेल्प ते तपेदार हकीम उन्हनि जी हेल्प हले थी मुंहिंजी न ॿुधनि खां मूंखे हाणे करिणो पियो चाहिए फ़ैसिलो थो वञे मुंहिंजे हालात त थी वञे हिते मां न्याणी सां न अॻु दौड़ो वञनि था।